अज असीं ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूर व मारूफ़ फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी जी। तुझी मस्त जवानी जहान गयो मोहे अवस्तान, तुझी मस्त जवानी जहान गयो मोहे अवस्तान। जय पीर फकीर तुझे अमीर अमीर तुझे क्या नजर न जात निशान। यार गुरबत के बीमारी छोड़ देती है कदाई, पर तेरी सिक सजना की तो रहती है सदाई। या परवाही कानी मगर मुझे अलैदा करई ना जगत नैदा कर। फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी जो कलाम ॻाइण जो हिकु पंहिंजो अलॻि ई अंदाज़ हुयो। फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी कैसेट जे दौर जो हिकु बहितरीन मशहूर फ़नकार हुयो। उन सिंधी, सराइकी, उर्दू, बलोची कई मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि में कलाम ॻाया हुआ। फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी हिकु अलॻि ई अंदाज़ में कलाम ॻाए माण्हुनि जी दिलनि में पंहिंजे लाइ जॻह बणाई ऐं उन खां अलावा फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी पंहिंजे सुरीले अंदाज़ में दास्ताऊं भी ॻायूं हुयूं। 30 सालनि तक फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि में कलाम ॻाए कई हज़ार एल्बम रिकॉर्ड कराए चुको हुयो ऐं जॾहिं फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी जो वक़्तु उरूज ते हुयो तॾहिं सिंध जे कई रईस वॾेरनि संदसि वटां पंहिंजे नाले सां कलाम भी ॻाराया हुआ ऐं फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी ऐं उन जे कलामनि खे तमामु पसंदि भी कयो वेंदो हुयो। जॾहिं फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी जो वक़्तु सुठो हुयो तॾहिं सिंध ऐं पंजाब जा माण्हू वॾो प्यारु ॾींदा हुआ ऐं फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी खे वॾी इज़त ऐं अहमियत भी मिली हुई। पोइ जॾहिं फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी जिगर जी बीमारी में मुब्तला थी वियो तॾहिं सभिनी उन मां हथ कढी छॾिया। जिन रईस वॾेरनि जे लाइ फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी कलाम ॻाया हुआ उहे रईस वॾेरा फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी के पुछण तक न आया। जिंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे, उन जी काई गिणती भी कोन्हे, न को परवाह बि आहे, उहा अचणी आहे। लेकिन रवैयनि जो ॾुख थींदो आहे। उत्तर सिंध जो हिकु मां कोई लिकियो छिपियो फ़नकार न हुयुसि, पर नाम वारो ऐं नाले वारो फ़नकार हुयुसि। पर माने अहिड़ी ॻाल्हि जो आहे जो कंहिं सकाफ़त खाते जे माण्हू अॼु ताईं मूंखे फ़ोन बि न कयो आहे। हितां जे DC शाह साहब अॻु में आयो, उन ई DC वटि मां वयुसि, उन मूंखे लिखी ॾिनो त वञी डॉक्टरनि खां जेको आहे 10 नुकाती डॉक्टर वेंदा पाण में, उहो सोचींदा तुंहिंजे जिगर जी तब्दीली लाइ पोइ सोचींदासीं। पर इन ॾुखे वक़्त में कंहिं बि मूंखे अची करे जेको आहे न आथत ॾिनी आहे ऐं न का माली मदद कई आहे। फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी पाण बीमारी जी हालत में रईस वॾेरनि वटां मदद घुरण भी वियो हुयो ऐं पर उन्हनि फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी खे ख़ाली हथनि मोटाए छॾियो। मदद त परे जी ॻाल्हि आहे, पर कंहिं कूड़ो दिलासो भी कोन ॾिनो। पर हेतिरा माण्हू जेके फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी के उरूज जे वक़्तु मोहबत कंदा हुआ ऐं हेॾो चाहींदा हुआ, उन्हनि मां को पुछण तक कोन आयो ऐं न कि कंहिं मदद कई। आख़िरकार फ़नकार मोहम्मद बख़्श पिताफ़ी ज़िंदगी जी जंग हाराए असां खां हमेशह जे लाइ लाॾाणो करे वियो।